डियर स्टूडेंट्स अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास बोलो। डियर स्टूडेंट्स अॼु ॾिसासीं व्यू टैब खे। ॾिसो हिन वक़्तु तव्हां वटि ॿ पेजिस आहिनि। हिकु जेको तव्हांजो हेठि पेज आहे बिल्कुलु ख़ाली आहे। अगरि जेकॾहिं तव्हां हिन हेठि पेज खे ख़तमु करणु चाहियो था त सिर्फ़ु तव्हां कर्सर हेठि पेज ते डायरेक्ट रखियलु आहे। अगरि तव्हांजी जेकॾहिं कर्सर मथे आहे त कर्सर खे तव्हां हेठि रखी इनखे बैक स्पेस कंदो त ऑटोमेटिक तव्हांजो ही पेजिस हेठों ख़तमु थींदो। डियर स्टूडेंट तव्हांखे जेतिरो थी सघे त MS ऑफिस में वधि प्रैक्टिस कयो, इन में तव्हांजी भलाई आहे। व्यू में ॾिसो हिते कुछ व्यूज़ में पेजिस जा ऑप्शंस मौजूद आहिनि जेके तव्हां हितां बि ॾिसी सघो था। रीड मोड आहे पर हिते तव्हांखे ऑप्शन न मिलंदो। विंडोज़ 7 में ही ऑप्शन ॾियनि था। ऑफिस 7 में ही साॻियूं शयूं तव्हांजी हेठि बि हूंदियूं आहिनि टास्क बार ते, सॉरी स्टार्ट मेन्यू में। अगरि ॾिसो जेकॾहिं तव्हां हिननि जी लेआउट खे चेंज करणु चाहियो था, पंहिंजे डॉक्यूमेंट्स पेज जी लेआउट खे चेंज कंदो, ही तव्हांजो रीड मोड आहे। इनके तव्हां स्टडी भी करे सघो था, पढ़ी भी सघो था। ठीकु आहे, जेतिरा ही पेजिस हूंदा तव्हां उनखे एरो जी मदद सां बैक एंड अगेन करे सघो था। अगरि ही ख़तमु करणु चाहियो था त इनखे तव्हां क्लोज़ भी करे सघो था। ही क्लोज़ आहे। या कीबोर्ड में एस्केप बटन भी यूज़ करे सघो था। ही वेब लेआउट पेज है, यानी कि इंटरनेट जो पेज है। इंटरनेट में जी असां डेटा रखंदासीं हिन टाइप जो तव्हांखे नज़र ईंदो। ही आउटलाइन पेज है। ही जस्ट पेजिस जा हिकिड़ा क़िस्म आहिनि, व्यूज़ आहिनि, लेआउट आहिनि। अक्सर करे असांजो जेको ऑफिशियल कमु थींदो आहे उहो हमेशह प्रिंट लेआउट में ही थींदो आहे। अगरि जेकॾहिं तव्हांजो को बि पेज ही चेंज थी वञे त परेशान थियण जी काई ज़रूरत कोन्हे, जस्ट तव्हां प्रिंट लेआउट में क्लिक कंदो। उनखां पोइ ॾिसो तव्हांजा हिते रूलर्स कुझु गाइब आहिनि। ही रूलर्स आहिनि, तव्हां रूलर्स ते जस्ट चेक लॻाईंदो। रूलर्स ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। ही जस्ट पेज जे हाशी जे लाइ हूंदा आहिनि। तव्हां जीअं हुन में पढ़ियो हो पंहिंजो लेआउट में जी पेजनि जी साइज़ वग़ैरह आहे, ठीकु आहे, साइज़ वग़ैरह खे घटायूं पिया, पाण मर्जिन्स कयूं पिया, उहे साॻियूं शयूं तव्हां रूलर्स जी मदद सां बि करे सघो था। जीअं हिन स्पेस खे इनखे घटाइणु चाहियूं त असां हिते माउस जो पॉइंटर रखी इनखे लेफ्ट बटन खे होल्ड में रखी इनखे ड्रैगिंग करे सघूं था। इनके भी लेफ्ट बटन के ड्रैग तव्हां करे सघो था। जस्ट किथे भी तव्हां इनखे रखी सघो था। इनखे ख़त्म करणो आहे, अनचेक करे छॾींदो, वापसि भी करे सघो था, या तव्हां हिते भी क्लिक करे सघो था। हिते ही तव्हांजो हिकिड़ो ऑप्शन मौजूदु हूंदो आहे। अगरि कोन्हे त रूलर खे यूज़ करे सघो था। उनखां पोइ ग्रिड लाइन्स, यानी कि बैकग्राउंड में तव्हां कॉलम या रोज़ तव्हां रखी सघो था। ही ग्रिड लाइन्स आहिनि। ही ख़ासि करे ग्राफलाइज यूज़ थींदो आहे। ही ख़ासि करे ग्राफिक डिज़ाइनिंग में थींदो आहे। उते असां ऑब्जेक्ट्स क्रिएट कंदा आहियूं, असां उते शेप्स ठाहींदा आहियूं, त उनजी सेंटर ते रखण जे लाइ जेका हुन शइ खे इस्तेमालु कंदा आहियूं। उनखां पोइ आहे नेविगेशन पेन। नेविगेशन पेन में तव्हां को बि चीज़ तव्हां हिन में फाइंड करे सघो था। ठीकु आहे, हे तव्हांजो पेजिस ॿुधाए थो। तव्हां टोटल 1 पेजिस आहे। मां इनखे क्लोज़ कयां थो। उनखां पोइ ज़ूमिंग आहे। ज़ूमिंग तव्हां हितां बि वधाए सघो था। वधि में वधि ज़ूमिंग हिन में 500 थींदो आहे, घटि में घटि 10% थींदो आहे। ऑफिशियली असां हिन में 100% ते कमु कंदा आहियूं अक्सर करे। या तव्हां हिन ज़ूमिंग में बि चेंज करे सघो था। 100 रखो, 75 रखो, या अञा तव्हां हिनखे वधाइणु चाहियो था तव्हां वधाए बि सघो था। ही पेज विड्थ में रखियलु आहे। अगरि डायरेक्ट मां हिन ते 1 पेज ते क्लिक कंदुसि त मुंहिंजो ओरिजिनल कंडीशन में ईंदो। अगरि हिन जो व्यूज़ मुंहिंजी मां चाहियां थो जेको व्यूज़ आहे उहा 1 पेज में थे, वो 1 पेज ते तव्हां क्लिक कंदो। ही 1 पेज में तव्हांखे शो थींदो। अगरि 2 पेज कंदो, मल्टीपल पेज कंदो त मल्टी पेज भी करे सघो था। ॾिसो छो त हिन में इहो फ़ाइदो आहे जेकॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ नोट्स ठाहियो था, तक़रीबन 10 खां मथे आहिनि, 15, 20, 13, अगरि तव्हां हर हिकु पेज खे चेक कंदा तव्हांखे टाइम लॻी सघे थो। पोइ तव्हां उनखे मल्टीपल पेज करे तव्हां उनखे ॾिसी सघो था। उनमें तव्हांखे आसानी थींदो, तव्हांजे टाइम जी बचत थींदो। अगर पेज विड्थ कंदो तव्हांजी ओरिजिनल कंडीशन में ईंदो। उनखां पोइ ॾिसो जेकॾहिं तव्हां चाहियो था त हिकु नई फाइल असीं खोलियूं, उन नई फाइल में ही डेटा भी ऑटोमेटिकली फॉरवर्ड थिए। अगरि जेकॾहिं असां नओं फाइल खोलियूं था, फाइल में वञी करे पोइ उन्हनि खे कॉपी कयूं, उॾे पेस्ट कयूं त टाइम लॻी वेंदो। पोइ डायरेक्ट तव्हां इनखे न्यू विंडो करे सघो था। न्यू विंडो में तव्हांखे इहो फ़ाइदो आहे, तव्हांखे कॉपी पेस्ट में बची पवंदो, डायरेक्ट तव्हांजी फाइल ट्रांसफर थींदो। 2 फाइलूं तव्हां अरेंज ऑल कंदो। जेतिरा बि विंडोज़ आहिनि उनखे अरेंज जेकॾहिं करणु चाहियो था, अरेंज ऑल ते तव्हां इनखे क्लिक करे सघो था, जेका फाइल तव्हां खोलियो। उनखां पोइ आहे स्प्लिट। कंहिं बि पेज खे ॿिनि हिस्सनि में जुदा कयूं, टोड़ियूं, धार कयूं, तव्हां स्प्लिट विंडो ते क्लिक कंदो, जिथे बि तव्हां स्प्लिट खे रखी सघो था। ॾिसो ही स्प्लिट थी चुको आहे। ख़त्मु करिणो आहे, ख़त्मु करे सघो था। अगरि विंडोज़ खे तव्हां साइड बाय साइड ॾिसणु चाहियो था त व्यू साइड बाय साइड भी क्लिक करे सघो था। अगरि इनखे बैक करिणो आहे, रीसेट विंडो भी करे सघो था। उनखां पोइ असांखे कीअं ख़बर पए थी कौं नंबर विंडो आहे, 1 आहे, 2nd आहे,
उनजे लाइ तव्हां स्विच विंडो में ईंदो, अगरि 1 खे ओपन कंदो 1 खे ओपन करे सघो था, अगरि तव्हां सेकेंड खे ओपन करणु चाहियो था सेकेंड खे बि ओपन करे सघो था। उनखां पोइ आहे स्टूडेंट्स मैक्रोस। मैक्रोस तमामु बहितरीन ऑप्शन आहे। मैक्रोस में इहो फ़ाइदो आहे जॾहिं तव्हां को बि टेक्स्ट टाइप कयो था, बार बार लिखो था, तव्हां उनखे रिकॉर्ड करे सघो था। अगरि तव्हां फाइल खे सेव कयो, सेव बि करे सघो था, पर उन में इहा त हर माण्हू उनखे चेक करे सघो थो। तव्हां इनखे सिक्योर रखणु चाहियो था, तव्हां मैक्रो खे यूज़ करे सघो था। रिकॉर्ड मैक्रो ते तव्हां जस्ट क्लिक कंदो, पोइ जो नालो ॾींदो ऑनलाइन स्कूल, जस्ट ओके कंदासीं। अगर ही शेप अचे एरो सां गॾु, समझो तव्हांजी रिकॉर्डिंग स्टार्ट आहे। जस्ट मूव लिखियो आहे, मां इनखे स्टॉप कयां थो। ठीकु आहे, भले तव्हां न्यू फाइल खोलियो, भले इनखे क्लोज करे ॿीहर खोलियो। हाणे तव्हां जेकॾहिं इहा ई टेक्स्ट हिते आणणु चाहियो था, जस्ट तव्हां व्यू मैक्रोस में वेंदो। व्यू मैक्रोस हिन नाले सां तव्हांजी रखियलु आहे, जस्ट तव्हां इनखे एडिट या क्रिएट ते क्लिक करे सघो था। मां एडिट कयां थो, ॾिसो तव्हां ही डेटा टाइप कयो sindhaonlineschool.com। ओके डियर स्टूडेंट्स, इन लेसन में असांखे इजाज़त ॾियो, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।